करुणा कृपा जो असांखे भगवान हिते सुंदर पंहिंजी भक्ति कथा कीर्तन जो भगवान लाभ ॾेई रहिया आहिनि ऐं वॾी कृपा की असां तव्हांजा दर्शन करे रहिया आहियूं। सर्वप्रथम प्रभु परमात्मा के चरणन में बारंबार प्रणाम, भगवान राधा कृष्ण के चरणन में प्रणाम, सतगुरन के चरणन में प्रणाम, संतन महात्माओं के चरणन में प्रणाम ए गुरु स्वरूप प्रभु स्वरूप तव्हां साथ संगत के चरणन में भी बारंबार प्रणाम। अॼु असांखे हिते भक्ति सत्संग कीर्तन जो मौको मिलियो आहे, भाई सेवा मिली आहे। तव्हांखे भी सेवा है, असांखे भी सेवा है, बराबर है ना। असांखे कथा ॿुधाइण जी सेवा है, तव्हांखे ॿुधण जी सेवा है। तो ॿिन्हिनि खे वॾे प्रेम सां भाव सां ही सेवा निभाइणी आहे भाई, ठीक आहे, निभाईंदो। चओ जय श्री कृष्ण। इनमें जेको तव्हां 10 मिनट कीर्तन कयो न प्यारा, इहो 10 मिनट जेको कीर्तन प्रभु जो नाम आहे, इहो ही सार है ना, इहो ही सार अथव। बस इहो सम्झण में असांखे कई जन्म लगी वेंदा आहिनि। समझो इतरो ही आप कि राम नाम ही सार है, कृष्ण नाम ही सार है, भगवान नाम ही सार है, बाकी सब बेकार है। पर यो समझने में साके कई जन्म लगी वेंदा आहिनि, वो भी शायद समझ में नहीं ईंदो आहे, वो भी असां एॾी ओॾी भटकंदा आहियूं भाई। ये ॾाढो पावन पवित्र कीर्तन प्रभु जो नाम जेको तव्हां कयो भाई, इहो जन्म मरण को बचाइण वारो आहे। रामायण में चवंता कि कोई भाव में जपे नाम तभी भी कल्याण, अगर बिना भाव जे भी जपे ना तभी भी कल्याण। कोई उमंग में जपे तभी भी कल्याण, बिना उमंग जे तभी भी कल्याण। डॉक्टर असांखे दवा ॾींदो आहे, हाँ डॉक्टर अगर असांखे टैबलेट ॾींदो आहे या सिरप ॾींदो आहे, कुछ भी अगर दवा ॾींदो आहे त उहो असां वठंदा आहियूं, मन सां वठंदा आहियूं छा? कोई आहे हिते तव्हांजे गांधीनगर में जेको बढ़िया मन सां वठी खुशी खुशी दवाऊं खाए? शायद न, है ना। बेमन सां वठंदा आहियूं दवा, पर वो बेमन सां भी वठंदा आहियूं त दवा पंहिंजो असर कंदी आहे। भगवान नाम त सभिनीनि खां वॾी दवा आहे, सर्व रोग का औषध नाम चयो वियो आहे, सभिनीनि खां वॾी दवा जेकी तव्हां हिन 10 मिनट असां सां गॾु गति भाई। चो जय श्री कृष्ण, अना प्रेम सां चो। या वयान असांजा हिंदू सनातन जा 4 केड़ा धाम आहिनि मुख्य, ख़बर तो? या हीअं कयो या हीअं कयो भाई, कुछ तो समझ में अचे। 4 धाम थींदा आहिनि। वैसे तो भगवान जो जेतिरा भी स्थान आहिनि उहे सब धाम आहिनि, पर मुख्य असांजा जेके हिंदू सनातन धर्म जा 4 धाम चया विया आहिनि उहे कहिड़ा आहिनि, ख़बर तो? अगर न ख़बर तो हलो तव्हांखे ॿुधायूं था, याद रखजो भाई, है ना। पहिरों चओ बद्रीनाथ,
जोर सां चओ, बद्रीनाथ। न केदारनाथ धामन में न ईंदो भाई, वो भगवान जो धाम आहे, पर बद्रीनाथ ठीकु आहे। ॿियो रामेश्वरम चओ, टियों द्वारिका, चौथो जगन्नाथपुरी। ये 4 धाम तो भाई, याद रखजो, भुलजी न वञिजो। मता कॾहिं कौन बनेगा करोड़पति में पहुंची वञो, इहो ई सवाल अचेव 7 करोड़े में, है न। ओॾी महिल असांखे धन्यवाद ॾींदव तव्हां कि अरे वाह सुठो थियो भाई, कोल्हापुर में घुरायोसीं ऐं 4 इहे इन्हनि ॿुधाया। रक़म त तव्हां दद न कंदव, असां सां ख़बर आहे। हलो तव्हां ई जीतो भाई, सुठी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, 4 धाम थींदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा यादि करायो। पहिरियों बद्रीनाथ, ॿियो रामेश्वरम, टियों द्वारिका, चौथों जगन्नाथपुरी। ये 4 मुख्य धाम अथव भाई। ठीकु आहे। वैसे जेतिरा बि स्थान आहिनि, जीअं वृंदावन भी धाम आहे, अयोध्या भी धाम आहे, पर पोइ बि हे 4 मुख्य आहिनि, इहे ज़रूर करणा खपनि। जीअं 4 युग थींदा आहिनि न भाई, सतयुग, त्रेता, द्वापर ऐं कलयुग, तीअं ई 4 युगनि जे हिसाब सां 4 धाम बि अथव। सतयुग जो धाम चयो वियो बद्रीनाथ खे, ठीकु आहे। उन खां पोइ त्रेता युग आयो, त्रेता युग में रामेश्वरम। पोइ छा आयो, द्वापर युग, द्वापर युग में द्वारिका। हिन महिल छा थो हले, कलयुग। कलयुग जो मुख्य धाम कहिड़ो आहे, जगन्नाथपुरी। तो जरूर कोशिश कजो, जरूर दर्शन करे अचजो भाई। उतां जी ये घटना मां तव्हांखे ॿुधायां थो। भगवान जगन्नाथ जा हिकिड़ा परम भक्त हुया, नालो हुयो बलराम दास। उन्हनि खे मंदिर में सेवा मिलियल हुई। रोज भगवान जगन्नाथ जे साम्हूं वेही करे वो भजन गाईंदा, रोज कीर्तन कंदा, रोज भजन गाईंदा। भले 5-10 मिंट जेतिरी भी देर वेही सघनि सेवा कनि, रोज नियमित 365 ॾींहं। ऐं जेॾी महिल उहे भजन गाईंदा न, त ॿिया जेके बि भक्तजन ईंदा, उहे सभु ख़ुशि थी वेंदा, गदगद थी वेंदा। कोई नचण लॻंदो, कोई रोअण लॻंदो, कोई उते थोड़ी देर वेही रहंदो, शांति सां भजन ॿुधंदो। अरे एतिरो तक कि उनजो भजन भगवान जगन्नाथ खे भी प्रिय लॻंदो। ख़बर तो संत ॿुधाईंदा आहिनि, जेॾी महिल उहो भजन गाईंदो न, त कई भक्तनि दर्शन कयो, भगवान जगन्नाथ हीअं बीठा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो अगरि चित्र वग़ैरह में, भगवान हीअं बीठा अथव हिन मुद्रा में, त केॾी महिल भगवान हीअं हीअं हिलंदा हुया। उनजे भजन ते गदगद थींदा कि छा त भजन तो गाए। ॾाढो भगवान सां प्रेम भी हुयो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, जगन्नाथ मंदिर में वेठा हुया बलराम दास जी, भगवान जगन्नाथ लाइ भजन पिया गाइनि। संगत आई, भक्तजन आया, सब दर्शन करण जे लाइ। हिकिड़ी गणिका आई, वेश्या। वेश्या आई, उहो भी अची करे भगवान जगन्नाथ जे मंदिर में वेही रही, भजन ॿुधण लगी। ॾाढी सुंदर हुई। त हे बलराम दास जी जेके हुया गायन पिया, गाईंदे 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 हिननि जी नज़र काॾे वई, वेश्या वटि। वेश्या खे ॾिठऊं त सुंदरता ते मोहित थी विया। थोड़ी देर पहिरियों भगवान खे ॾिसी करे पिया गाइनि, हाणे हुन गणिका खे ॾिसी करे था गाइनि। खोइजी विया, उनजी सुंदरता ते मोहित थी विया। ऐं गणिका भी ॾिसी हर हर कि हिते मूंखे ई थो ॾिसे भाई। ॿियो ॾींहुं थियो, गणिका वरी आई। हाणे गणिका हुनजे लाइ आई, ऐं उहो भी तैयार हुयो कि मतां अॼु वरी अचे। ॿियो ॾींहुं थियो, वरी भजन शुरू कयईं भगवान जगन्नाथ जे साम्हूं गाइण, पर ॾिठईं कि गणिका वेठी आहे, त वरी गणिका ॾे नज़र हली वई, वरी गणिका ॾे निहारण लॻो। 2-3 ॾींहं 4-5 ॾींहं ईअं हलियो। हाणे अखियुनि अखियुनि में ॻाल्हाइण शुरू थी वियो। हाणे त एतिरी ॻाल्हि वधी वई कि ख़बर अथव, सुबुह जो वेंदो उहो गणिका वटि, सुबुह जो वेंदो मंदिर भगवान जगन्नाथ जा दर्शन करण, भजन गाइण। उतो मंदिर मां जीअं वापसि अचे त गणिका वटि वञे। सुबुह जो मंदिर वञे, शाम जो गणिका वटि वञे, सुबुह जो मंदिर वञे, शाम जो गणिका वटि वञे। रोज ईअं थी वियो। कई माण्हुनि ॾिठो, ॾाढो समझायो, पर न, काम में मोहित हुयो। चओ हरे राम। हिकु ॾींहुं जंहिं ॾींहुं रथ यात्रा थींदी आहे, तव्हांखे ख़बर आहे पिछले महीने हुई रथ यात्रा भाई, जुलाई में 16 जुलाई ॾाढी भव्य रथ यात्रा निकिरंदी आहे जगन्नाथपुरी में। उहो ॾींहुं आयो, भगवान जगन्नाथ खे रथ में विराजमान करणो हुयो। तो ओॾी महिल उन भक्त जी सेवा हुई उते कि उहो रथ ते अची करे भगवान जगन्नाथ खे भजन ॿुधाईंदो, ऐं पोइ रथ अॻिते वधंदो। चओ हरे राम। भगवान विराजमान थिया। वॾा वॾा जेके पुजारी हुया, पंडा जी हुया उते, उन्हनि सभिनीनि चयो भाई बलराम दास जी काथे आहे, उनखे जल्दी सॾ कयो, अची भगवान खे भजन ॿुधाए त रथ यात्रा असां अॻिते वधायूं। कुझु माण्हुनि चयो साईं उहो न ईंदव,
ऐं छॾियो हुनखे घुरायो बि न। छो? चयूं गणिका वटि वेठो तो, हुनखे त यादि बि कोन्हे कि अॼु जगन्नाथ रथ यात्रा आहे। छॾियो छॾियो प्रभु। संतन चयो अच्छा गणिका वटि वेंदो? हा साईं, तव्हांखे न ख़बर आहे, महीनो गुज़री वियो, रोज सुबुह जो मंदिर ईंदो अथव, शाम जो गणिका वटि वेंदो अथव। छॾियोसि छॾियोसि, हुनखे न घुरायो। संत बि ॾाढो नाराज़ थिया, चयूं छॾियोसि भाई, अॼु खां पोइ हुनखे सेवा ते न घुराइजो, हुनखे चओ उते ई रहो भाई गणिका वटि, हेॾे न अचिजां मंदिर। नाराज़ थी विया। ऐं उते हो गणिका वटि वेठो त ओॾी महिल हुनखे यादि आयो कि अरे अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? हा, जगन्नाथ रथ यात्रा जो ॾींहुं आहे, ॾाढो पावन ॾींहुं। ऐं हेॾे पावन ॾींहं ते मां हिते काथे वेठो आहियां? गणिका वटि। ओहो, हिन महिल त मुंहिंजी सेवा हूंदी आहे, मां भगवान जगन्नाथ खे छा ॿुधाईंदो आहियां? भजन ॿुधाईंदो आहियां। ओॾी महिल ई तुरंत ॿाहिरि निकितो, रोअण लॻो, मथे ॾिसी भगवान खे चवण लॻो, हे प्रभु मुंहिंजी ग़लती क्षमा कजां। ओहो, मां काम में एॾो पागल थी वियुमि, मां वचन थो ॾियां प्रभु, मां कॾहिं हिन वटि न ईंदुमि, कॾहिं बि हाणे मुंहिंजो पेर जेको आहे हिन तरफ़ न वधंदो, मूंखे माफ़ी ॾिए प्रभु। डुक पाए वञण लॻो रथ यात्रा जे लाइ, त कंहिं अची रोकियो, चई काॾे थो वञे? चई मां रथ यात्रा ते थो वञा भगवान खे भजन ॿुधाइण। चयो न वञ न वञ, संत ॾाढो नाराज़ अथई, तोखे अचण बि न ॾींदा। ऐं उन्हनि इहो बि न्यापो मोकिलियो आहे कि उनखे चइजां अॼु खां पोइ सेवा ते कॾहिं न अचे। चओ हरे राम। ॾाढो रोअण लॻो। समुद्र जे किनारे अची वेठो। ख़बर अथव हुन छा कयो? मिटीअ सां रथ ठाहियो, मिटीअ सां हुन रथ बणायो, ऐं मिटीअ सां ई भगवान जगन्नाथ जो स्वरूप बि बणायो, ऐं हथ सां खणी करे भगवान जो स्वरूप रथ ते विराजमान कयो, ऐं उते वेही करे भगवान खे भजन ॿुधाइण लॻो। चओ हरे राम। उते रथ यात्रा जो समय थियो, भगवान रथ ते विराजमान थिया, सब पंडित जी आया, संत जन आया, सभिनीनि आज्ञा ॾिनी कि हलो भैया हाणे रथ यात्रा अॻिते वधायो। चओ जय श्री कृष्ण। अना प्रेम सां चओ भाई, अना भाव सां, ॿई हथ मथे करे चओ राधे 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 राधे। रथ यात्रा जी तैयारी थी वई, संतन आज्ञा ॾिनी कि हलो भाई भगवान जगन्नाथ जी जो जेको रथ आहे उहो अॻिते वधायो, पर रथ अॻिते न वधियो। सभई माण्हू आया, कोशिश कयूं, धक्का ॾियण लॻा, रस्सी खींचण लॻा, पर रथ अॻिते न वधियो। ॿीणा माण्हू आया, पोइ बि रथ अॻिते न वधो। त हिकिड़ा संत विया अंदर रथ ते विराजमान भगवान जगन्नाथ जी जे साम्हूं वञी करे हथ जोड़े चवण लॻा, प्रभु भगवान कहिड़ी लीला आहे इहा? असांखे ख़बर आहे रथ तव्हां ई रोके वेठा आहियो, न त हिन महिल ताणी त रथ अॻिते वधी वञे हा, यानी तव्हां नथा चाहियो रथ अॻिते वधे, छो प्रभु? तॾहिं भगवान जगन्नाथ आवाज ॾिनी, अरे ओ प्यारा संत जी, रथ अॻिते कीअं वधंदो भाई? मां रथ ते वेठो ई न आहियां। अरे प्रभु तव्हां ई त विराजमान आहियो, चवनि था न न मां हिन रथ ते विराजमान कोन आहियां, त काथे आहियो? अरे मां त उते आहियां समुद्र किनारे, जाते बलराम दास मिट्टीअ जो रथ ठाहे करे मूंखे जिते विराजमान कयो अथई, उते छा था कयो प्रभु? चयो एॾी प्रेम सां भजन तो ॿुधाए, एॾी भाव सां। तॾहिं संतन चयो कहिड़ो बलराम दास? उहो ई जेको गणिका वटि वेंदो? भगवान मुस्कुराए करे चवनि था हा हा उहो ई। अरे प्रभु कमाल था कयो, एॾी जो तव्हां इंतजार था कयो, एॾी जे लाइ उते वेठा आहियो, तव्हां हेॾे अचो, हेॾे तव्हांजा लखे भक्त वेठा आहिनि। उहो भक्त उहो त तव्हांखे छॾे हली वियो, जंहिं गणिका खे चुनियो। भगवान मुस्कुराए करे चवण लॻा, हा बसि एतिरी सी त ॻाल्हि आहे कि उहो छॾे वियो, मां अॼु ताणी उनखे न छॾियो आहे। भगवान चयो बसि एतिरी त ॻाल्हि आहे, उहो छॾे वियो आहे, मां अॼु ताणी न छॾियो आहे। तव्हां अगरि चाहियो था कि रथ अॻिते वधे, भगवान था चवनि, त पहिरियों हिकिड़ो कमु कयो, मुंहिंजे भक्त खे हिते वठी अचो, उहो हिते वेही करे मूंखे भजन ॿुधाए, त पोइ रथ पंहिंजो पाण अॻिते वधंदो। संत मुस्कुराइण लॻा, चयो वाह प्रभु वाह, तव्हांजी लीला ई तव्हां सम्झो। तुरंत विया कुझु ॼणा भक्त जन उनखे वठी आया, वो रोंदो रोंदो आयो, डुकंदो डुकंदो आयो, भगवान जगन्नाथ जी जे रथ ते चढ़ियो। जीअं चढ़ियो त भगवान उनखे मुस्कुराईंदा नज़र आया। भगवान जे साम्हूं पहिरियों त उन क्षमा घुरी, प्रभु मूंखे माफ़ कजो, मूंखे माफ़ कजो, ऐं भजन ॻाइण शुरू कयो। चओ हरे राम। भजन जो ॻाइण केवल उन शुरू कयो, भगवान जगन्नाथ जे चेहरे ते जेकी मुस्कुराहट आई, रथ पंहिंजो पाण अॻिते वधियो।
चओ हरे राम। भगवान के गान ॾाढो पसंदि तो, भगवान ॾाढो जल्दी राजी थींदा तो, है न। जेके भी भक्त गाईंदा आहिनि, जेके संत गाईंदा आहिनि, उन ते प्रभु ॾाढो जल्दी राजी थींदा तो। काली दो मेजर चओ हरे राम। अचो हिकिड़ो ॾाढो सुंदर भजन असां सां गॾु मिली करे ॻायो तव्हां बि भाई। रखो न कॉर्ड। सामा पकड़ो सामा। जिसने हरि गुण गाए, जिसने हरि गुण गाए, तो प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हाँ प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए। अरे जिसने हरि गुण गाए, जिसने हरि गुण गाए, ओ प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हाँ हरि दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए। आह जिसने हरि गुण गाए, जिसने हरि गुण गाए, ओ जिसने हरि गुण गाए, बोलो जिसने सभी गायो। गुण गाए, ओ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए। भक्त प्रहलाद ने था पुकारा, भक्त प्रहलाद ने था पुकारा, गाओ। ओ भक्त प्रहलाद ने था पुकारा, भक्त प्रहलाद ने था पुकारा, हिरण कश्यप को आकर के मारा, हिरण कश्यप को आकर के मारा, हरि नरसिंह रूप धराए, हरि नरसिंह रूप धराए, ओ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हाँ हरि दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए। बोलो जिसने हरि गुण गाए, जिसने हरि गुण गाए, आह जिसने हरि गुण गाए, जिसने गुण गाए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, गाओ। प्रभु दौड़े चले आए, हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए। द्रौपदी कौरवों से घिरी थी, द्रौपदी कौरवों से घिरी थी, हाँ द्रौपदी कौरवों से घिरी थी, द्रौपदी कौरवों से घिरी थी, मुरली वाले से विनती करी थी, मुरली वाले से विनती करी थी, हरि आकर के चीर बढ़ाए, हरि आकर के चीर बढ़ाए, प्रभु आकर के चीर बढ़ाए, प्रभु आकर के चीर बढ़ाए, गाओ। हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए, हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए। बोलो जिसने हरि गुण गाए, जिसने हरि गुण गाए,
जिसने हरि गुण गाए, जिसने तो हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए हरि। हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए हरि। दौड़े चले आए प्रभु मिली करे चले हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए हरि। दौड़े चले आए प्रभु दौड़े चले आए। हाँ हरि दौड़े चले आए, प्रभु दौड़े चले आए हरि। दौड़े चले आए हाँ प्रभु दौड़े चले आए। बोलो वृंदावन बिहारी लाल सदगुरुदेव भगवान। आनंद अचे तो भाई तव्हां खे? हाँ चओ जय श्री कृष्ण। तंग त न थी आयो भाई? पक कथा कीर्तन समझ में अचेव थी कि मथां तो घुमे जहाज? ईअं त न आहे न भाई। हा हिकु बार हिकिड़े ॿार खां पुछियो वियो, तव्हांजे कोल्हापुर जो ॿारु हुयो, नालो हुयुसि मंगलूराम। हिते कोई मंगलूराम त कोन्हे न? पक न भाई, न त नालो मटे वठूं। हाँ कोन्हे त पोइ ठीकु आहे। हिकिड़े ॿार खां हिकिड़े मास्टर साहब पुछियो, बेटा मंगलूराम बताओ सत्य में और भ्रम में क्या फर्क है? भाई सत्य में ऐं भ्रम में छा फर्क आहे? त मंगलूराम चयो गुरुजी मां ॿुधाईंदुमि, तव्हां नाराज़ त न थींदो? चई न पुट तूं ॿुधाए त सही। चईसि गुरुजी तव्हां असांखे पढ़ाईंदा आहियो इहो सत्य आहे। छा चईसि? तव्हां असांखे पढ़ाईंदा आहियो इहो सत्य आहे, तव्हांखे लॻे थो असां पढ़ूं था इहो तव्हांजो भ्रम आहे। त मां बि तव्हां खां पुछां थो, असां तव्हांखे ॿुधायूं था इहो त सत्य आहे, असांखे लॻे थो तव्हां ॿुधो था इहो असांजो भ्रम त न आहे? ध्यानु ॾियो था न भाई? चओ हरि राम। हा इहा सेवा आहे। हा न मां तव्हांखे शुरू में ॿुधायो न भाई, ॿिन्हिनि खे सेवा मिलियल आहे। तव्हांखे कथा ॿुधण जी, असांखे ॿुधाइण जी, ॿिन्हिनि खे सेवा मिलियल आहे। ऐं जॾहिं बि कंहिंखे सेवा मिले न भाई, तव्हां सभु जेके हिते वेठा आहियो संतनि सां जुड़ियल आहियो, तव्हां संतनि जा सेवक आहियो, भक्त आहियो, त ध्यानु ॾिजो जॾहिं बि सेवा मिले, कोई बि सेवा, सेवा त कॾहिं नंढी न थींदी आहे, पर अगरि कोई बि सेवा मिलियल आहे, उहा सेवा असां भाव सां कयूं, प्रेम सां कयूं। सेवा जी बलियारी आहे। अॼु संतनि खे अगरि भॻवान मिलिया आहिनि, भक्तनि खे भॻवान मिलिया आहिनि, त काथे न काथे तव्हां ॾिसो कारण सेवा आहे। चओ हरि राम। हा न उन्हनि प्रेम सां सेवा कई आहे। जिन सेविया तिन पाया मां। ॾाढी अनमोल शइ अथव सेवा, ईअं ई न मिलंदी आहे। कंहिं विरले ते कृपा थींदी आहे तॾहिं मिलंदी आहे। हिकिड़ो नयो नयो सेवादारी संतनि सां जुड़ियो, हा न, नालो मंगलूराम। नयो नयो जुड़ियो, संतनि खे चई बाबा मां सेवा तो करणु चाहियां। संतनि चयो कर भैया सुठो आहे, 10-15 ॾींहं बढ़िया हुनखे सेवा में गुज़रिया। हिकिड़ी संतनि सॾु कयो, हेॾे आ भाई मंगलू, सेवा कंदे? जी गुरु जी। चयो हेॾे असांखे जोर ॾे, चरण दॿाए। बढ़िया जोर ॾियण लॻो। 15 मिंट गुज़रिया। संतनि पुछियो हा मंगलू परिचय त ॾे भाई, काथे रहंदो आहे? साईं कोल्हापुर गांधी नगर में रहंदो आहियां। अच्छा घणा भाउर आहियो? साईं 4 भाउर आहियूं। बढ़िया बढ़िया जोर ॾे। हाणे वीचारे 15-20 मिंट जोर ॾिना, थकिजी पियो। संतनि खे बि निंड अची वई। धीरे सां छॾे करे उथी करे वञण लॻो। चओ हरि राम। कि हलूं भैया हाणे ॿिया बि कमकार निपटायूं। जीअं उथी करे वञण लॻो त संत वरी जागी विया। जागी विया ऐं पुछूं हा भाई मंगलू काॾे तो वञे? घणा भाउर आहियो? चई साईं हाणे त ॿुधायो मां 4 भाउर आहियूं। चई बढ़िया बढ़िया जोर ॾे भाई। वरी वीचारे अधु कलाक मुनो कलाक जोर ॾिना, थकिजी पियो वीचारो। धीरे सां उथी करे वञण लॻो त संत वरी जागी विया। वरी छा पुछियोसि घणा भाउर आहियो? तो वीचारे मथे ते हथ ॾिनी। चई संत सुम्हनि कोन था भाई, कमाल आहे। चई साईं 4 भाउर आहियूं। 4 कोल्हापुर में रहंदा? हा साईं 4 कोल्हापुर में रहंदा आहियूं। बढ़िया बढ़िया जोर ॾे। हाणे वरी कलाक 1.5 कलाक चङी तरह वीचारे जोर ॾिना। पक्की निंड अचे संतनि खे। हा धीरे सां उथी करे वञण लॻो त संत वरी जागी विया। छा पुछियोसि? तव्हां ॾाढा समझदार आहियो। कोल्हापुर वारा ॾाढा समझदार आहियो भाई। छा पुछियूं संतनि? अरे भाई मंगलू घणा भाउर आहियो? चई साईं आयूं त 4, लॻे तो सुबुह ताणी उहे 3 बचंदा, मां कोन बचंदुमि। चओ हरे राम। तव्हां मूंखे वञण ई कोन था ॾियो। रुगो थोरो वञा थो त वरी था पुछो छा घणा भाउर आहे घणा भाउर आहे।
मूंखे त लॻे थो सुबुह ताणी बचंदुमि ई कोन मां। त सेवा अहिड़ी न हुजे भाई, है न, भले असां थोड़ी कयूं पर दिल सां कयूं, प्रेम सां कयूं। चओ हरे राम। सेवा ॾाढी महान शइ आहे, ॾाढी वॾी शइ आहे। हिकु बार हिकिड़ो भक्त सत्संग ते वियो। हे मां तव्हांखे भक्तमाल जी कथा थो ॿुधायां ध्यान सां, जेकी असां पाण पढ़ी आहे, ॾाढी सुंदर घटना। हिकिड़े भक्त जो नालो हुयो भक्त हरपाल। छा नालो हुयो? वो भक्त जी विया हिकु बार सत्संग ॿुधण, संतन जे सानिध्य में वेही करे सत्संग पिया ॿुधनि। तो उन्हनि संतन सत्संग में चयो, अरे भैया भगवान को अगर राजी करना है तो भगवान के भक्तों को राजी करो। अगर कंहिंखे भगवान के पाइणो आहे तो वो पहिरों कंहिं संत खे राजी करे, कंहिं संत जी सेवा में लॻी वञे त भगवान ॾाढो जल्दी राजी थी वेंदा। इहो उन ॿुधी वरितो, निर्णय कयईं कि बस अॼु खां मां बि संतन जी सेवा कंदुमि। और खूब धन वारो हुयो, पैसे वारो हुयो भक्त हरपाल। रोज भंडारा कराइण लॻो, रोज, कॾहिं किथे कहिड़ी जॻह ते, कॾहिं काथे, कॾहिं किथे कोई सेवा हले हुनजे दर ते, कॾहिं कोई सेवा हले। भगवान जी कृपा सां शादी थी, हुनजी घरवारी बि हुनखे भक्ता मिली, उहो बि मिली करे सेवा करण लॻी। हाणे त कमकार में ध्यान ई न, रुगो सेवा करे, रोज संतन के भंडारो कराए, रोज संतन जी सेवा करे। उनजे घर में अगर कोई संत अची वञे न तो सब लखे कम छॾे छॾे ऐं संतन जी सेवा में लगी वञे। एड़ी भाव सां, छो जो उन सत्संग में ॿुधी वतो कि भगवान के अगर राजी करणो आ तो पहिरों संत के राजी कयो, भक्त के राजी कयो। ॾाढी दिल सां सेवा कंदा, जेके संत अचनि लुटाए छॾींदा पंहिंजो पाण खे बि। हाणे धीरे 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 धन ख़त्म थींदो वियो, है न। ईअं त कुबेर जो खजानो बि ख़त्म थी वेंदो भाई, हो तो कुछ कमकार करे कोन पियो, सब छॾे करे संतन जी सेवा करण लॻो, कमाई थियण न लॻी। जेको खजानो हुयो धीरे 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 ख़त्म थियण लॻो। हाणे स्थिति अहिड़ी अची वई कि कर्ज चढ़ी विया मथे ते, पर सेवा न रुकी। चओ हरे राम। धीरे धीरे माण्हुनि कर्ज ॾियण बंदि कयो कि न भैया हाणे त आसरो ई कोन्हे कि वापसि मिलंदा पैसा। माण्हुनि पैसा ॾियण बंदि कया, न ॾींदा हुनखे कोई बि पैसा। पोइ ख़बर तो न छा कयो, ध्यान ॾिजो, सच्ची घटना। पोइ हुन चोरी शुरू कई। चओ हरे राम। चोरी शुरू कई, पर चोरी कीअं कंदो हुयो? कॾहिं बि कंहिं भक्त वटि न वेंदो, कंहिं संत जे घर न वेंदो। जेके माण्हू भक्ति भजन कंदा, सत्संग कंदा, संतन वटि वेंदा, सेवाऊं कंदा, कीर्तन में ईंदा, नाम जपींदा, उन्हनि वटि कॾहिं न वेंदो। जेके माण्हू कॾहिं सत्संग ते न ईंदा, कॾहिं सेवा न कंदा, कंहिं बि संत खे न मञींदा, भगवान खे न मञींदा, उन्हनि वटि वञी करे चोरी कंदो। ही सच्ची घटना असां पढ़ी आहे। चओ हरे राम। कई महीना ईअं ई हलियो। हिकु ॾींहं जी ॻाल्हि, 8, 10, 15 संत हिकु साथ अची दर ते बीठा, दरवाजो खटखटायूं। अरे भाई इहो हरपाल भक्त जो घर आहे। घरवारी दरवाजो खोलियो, चयो हा स्वामी, मुंहिंजे पति जो ई नालो आहे, अचो अचो अंदर अचो। संत अंदर आया, भक्त हरपाल ॾिठो तो चरणनि ते किरी पियो। अरे एॾी कृपा भगवान जी, हिकु साथ 15 संत आया आहिनि, वाह 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 वाह। सभिनीनि जा चरण धोई करे पीअण लॻो, सेवा करण लॻो। साईं मां बि कहिड़ी सेवा कयां? चयो भाई बुख लगी आहे, भोजन कंदासीं। चई हा साईं, हो भाग, बिल्कुलु बिल्कुलु। घरवारी के पुछण लॻो भोजन जी व्यवस्था, धीरे सां चवण लगी स्वामी घर में तो कुछ भी कोन्हे। चेहरे तू चिंता न कर, तू संतन के जलपान कराए, मां तुरंत व्यवस्था तो कयां, बिल्कुलु चिंता न कर। संतन के तू भजन कराए, पहिरों थोड़ी देर वे उन्हनि सां गॾु सेवा कर, उन्हनि के जल पियार, मां एतिरे में व्यवस्था करे तो अचां। घर खां ॿाहिरि निकिता, कंहिं वटि वञा चोरी करण भाई, कंहिं वटि वञा, गांव में कोई नजर नथो अचे। चिंता थियण लगी, अरे प्रभु कीअं था कयो भगवान, हिकु त वॾी कृपा, 15 संत घर में आया आहिनि ऐं मां उन्हनि जी सेवा न करे सघंदुमि। भगवान भी मुस्कुराइण लगा कि कमाल आहे भाई मुंहिंजो भक्त, संतन जी सेवा जे लाइ एतिरो हे व्याकुल आहे, एतिरी हिन ते दया आहे कि हे चोरी भी न शुरू कई आहे। भगवान भी न रही सघिया। ख़बर तो भगवान छा कयो? भगवान वैकुंठ में बढ़िया पंहिंजो रूप धारण करे, सुंदर पगड़ी पाए करे, धोती कुर्तो पाए करे, ऐं भगवान हिकिड़े सेठ जे रूप में धरती ते अचण लगा। माता रुक्मणी पुछियो प्रभु काॾे था वञो हिन रूप में? तॾहिं ख़बर तो भगवान छा था चवनि? भगवान चवनि था रुक्मणी मां पंहिंजे हिकिड़े प्यारे भक्त जा दर्शन करण थो वञा। दर्शन केरु कंदो आहे? भक्त कंदो आहे। कंहिंजा? भगवान जा। भगवान छा था चवनि? रुक्मणी
मां पंहिंजे प्यारे भक्त जो दर्शन करण तो वञा। माता रुक्मणी चए अहिड़ो कहिड़ो भक्त आहे जंहिंजो दर्शन करण भगवान पाण तो वञे। प्रभु ईअं सजी सवरी था वञो, मां बि तव्हां सां गॾु हलां। भगवान चवनि था न न तूं न हल। अरे प्रभु मूंखे बि वठी हलो, मां बि दर्शन कंदमि भक्त जा। भगवान चवनि था ॿुध अगरि हलणो अथई न त पोइ ईअं न, चङी तरह ठही ठुगी हल। मतिलबु जेके सभिनीनि खां सुंदर में सुंदर तो वटि गहना आहिनि अॼु उहो पाए हल। माताउनि खे अगरि कोई चए बढ़िया सजी सवरी हल, अरे पोइ त भैया मौज ई अची वेंदी उन्हनि खे। बसि प्रभु तव्हां 5 मिंट बीहो, मां तुरंत तैयार थी आयुमि। माता रुक्मणी वई, सभिनीनि खां कीमती जेकी साड़ी उहो पातई, सभिनीनि खां कीमती जेकी गहना उहो सभु पाए करे माता रुक्मणी तैयार थी हिकिड़ी सेठानी जो रूप धारण करे भगवान श्री कृष्ण सां धरतीअ ते आई। चओ हरे राम। भगवान आया सेठ सेठानी जे रूप में। ऐं हिते हरपाल भक्त भी बीठो हुयो, उहो ॻोल्हे पियो कंहिं वटि चोरी कयां, कंहिं वटि चोरी कयां। एतिरे में भगवान आवाज ॾिनी, ओ भैया इधर आओ इधर आओ इधर आओ। हरपाल ॾिठो भैया हे केरु आहे? सेठ सेठानी हिनखे त पहिरों न ॾिठो आहे कॾहिं कोल्हापुर में। हाँ हे त ॾाढो बढ़िया माल पाणी वारो तो लॻे भाई, लॻे तो शिकार अॼु मिली वियो। चओ हरे राम। ऐं ॾिठो उन्हनि की कोई तिलक बि न आहे, कोई माला बि न पातल आहे, साधारण कपिड़ा पातल आहिनि, यानी हे कोई भक्त बि कोन्हे। चओ हरे राम। पहचान थी वई, चई कोई भक्त बि कोन्हे। हलो भैया, भगवान सॾकियो, चयो भैया असांखे फलाणे गांव वञिणो आहे, तव्हां रस्तो ॿुधायो। चई रस्तो छो ॿुधाईंदुमि, मां तव्हांखे छॾी थो अचां, हलो। बैलगाॾी ते वेठा भक्त ऐं भगवान पोइतो वेठा, हलण लॻी बैलगाॾी। विच रस्ते ते वञी करे उन भक्त बैलगाॾी रोकी। भगवान चवनि था क्यों भैया यहाँ क्यों रोक दिए, आगे चलो न। चन न इते मुंहिंजो कमु हिते ई थींदो, तव्हांजो कमु भले ॿिए गांव में वञी थींदो, पर मुंहिंजो विच में ई थींदो हिते। चई मतिलबु? चई भैया मूंखे माफ़ कजो, मां कोई सुठो माण्हू कोन आहियां, मां हिकिड़ो चोर आहियां। भगवान खे त सभु ख़बर। भगवान मनी मन मुस्कुराइनि, पर ॿाहिरि ॾेखारनि की भउ थो थिए। भगवान चवनि था चोर, पोइ भैया असां सां छा कंदे? चई उहो ई जेको हर चोर कंदो आहे, तव्हांखे लूटींदुमि। चई ईअं न कर भाई, असांखे छो थो लूटे। ऐं माता रुक्मणी भगवान खे ॾिसी चयो वाह इहो आहे तव्हांजो भक्त, इन सां मिलाइण मूंखे वठी आया आहियो। तॾहिं पिया मूंखे चओ इहे बढ़िया गहना पाए हल, कीमती कीमती। मां बि चवां भगवान कीअं तो ईअं चए भाई गहना पाए हल। माता रुक्मणी समझी वई। माता रुक्मणी धीरे धीरे चवण लगी, मां न ॾींदीमांव प्रभु हिकु बि गहनो, मूंखे न चइजो। भगवान ॾिसो करुणा निधान। आहा, अहिड़ो कोई हूंदो भाई जेको पंहिंजो पाण खे लुटाइण अची वञे। भक्त खे चवनि था ईअं कि भैया असांखे कुझु न कजांइ, तोखे जेको खपे तूं खणी वञ। चई हा मां कुझु न कंदुमि तव्हांखे, जेको तव्हांजो कीमती सामान आहे सभु मूंखे लाहे ॾियो। भगवान सभु मुंडियूं लाहे ॾिनियूं, भगवान जेके बि गहना पाता सभु लाहे ॾिना, कीमती सामान भगवान सभु ॾेई छॾियो। ऐं भक्त चए थो माता खे तोखे अम्मा अलॻि सां चवां छा, तूं बि लाहे ॾे न जल्दी। माता रुक्मणी चए मां कोन ॾींदमि, मां ॾींदुमि। भगवान धीरे सां चवनि था जल्दी ॾेसि, साम्हूं डंडो बि पियो अथसि। चओ हरे राम। माता रुक्मणी भी बेमन सां कुछ गहना लाए ॾिना। वो भक्त चवण लॻो अम्मा जल्दी कर मूं वटि समय कोन्हे, जेका भी गहना अथई सभु लाए ॾे। चई एॾा त ॾिना में थी, चई न सभु ॾे। आख़िर बेमन सां वीचारी रुक्मणी माता सभु गहना लाए ॾिना, हिकिड़ी अंगूठी न लाथी, हिकिड़ी केवल अंगूठी माता लिकाए करे वो पोइ ते हथ करण लगी त उन भक्त जी नज़र पइजी वई। चओ हरे राम। और भगवान असांजा ॾिसो चंचल, भगवान भी ॾिठो कि हिकिड़ी अंगूठी नथी लाहे, हिकिड़ी अंगूठी ना बाक़ी त हथ में। भगवान साव करे उन भक्त खे चवनि था भैया एक बार वरी ॾिसी वठ, असां तोखे सभु ॾेई छॾियो आहे, भले हथनि वथनि में ॾिसी वठ, कुझु बि कोन्हे। माता रुक्मणी चए तव्हां अञा उनखे ॿुधायो, उनजो ध्यानु कोन्हे तॾहिं बि तव्हां उनखे ॿुधायो। आख़िर उनजो ध्यानु वियो, चई अम्मा हे अंगूठी लाए ॾे। माता रुक्मणी चयो अरे भाई तोखे एॾो सभु त ॾिनो आहे, तोखे ख़बर बि आहे जेको तोखे ॾिनो आहे इहो एतिरो कीमती आहे कि तुंहिंजो आजीवन तोखे कॾहिं धन जी ज़रूरत न पवंदी, एतिरो कीमती तोखे सोन चांदी ॾेई छॾियो आहे असां, पोइ बि तूं हिकिड़ी अंगूठी जे लाइ तो करे ईअं, छॾ न भाई। तॾहिं ख़बर अथव उन भक्त छा चयो? उन चयो अम्मा तुंहिंजे लाइ इहे केवल हिकिड़ी अंगूठी हूंदी, पर मां सम्झां थो हिन हिकिड़ी अंगूठीअ सां हज़ारे संत जेके आहिनि उहे भंडारो करे वेंदा, हज़ारे संत। तुंहिंजे लाइ केवल ही हिकिड़ी अंगूठी आहे, पर मां ॾिसां थो कि इन अंगूठीअ सां मां सवे हज़ारे संतनि जी सेवा थो करे सघां, इहा अंगूठी मूंखे लाहे ॾे।
भगवान उते व्याकुल थी विया, भगवान जे अखियुनि में आंसू अची विया। भगवान चवण लगा कमाल आ, एडो सोन चांदी इनके मिली वियो, पर पो भी मन में लालच ना आई आहे। हिकड़ी अंगूठी भी तो वठे त चए तो इन सां भी मां संतन जी सेवा कंदुमि, पंहिंजे लाइ नथो रखण चाहे। भगवान चयो भैया बस हाणे मूंखों न थी सघंदो हे नाटक। भगवान उते रही न सघिया, भगवान पंहिंजे साक्षात रूप में अची विया ऐं भक्त खे गले सां लगायो, गले सां लगायो। भगवान प्रकट थी विया, माता रुक्मणी प्रकट थी वई। भक्त हरपाल ॾिठो, चयो प्रभु जय हो जय हो, जंहिंजी मां भक्ति कंदो आहियां, जंहिंसां मां प्रेम कंदो आहियां, उहो प्रभु मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। प्रभु मूं ते कीअं कृपा कई अथव। भगवान चवनि था बसि इहो भाव ॾिसी करे कि तूं हिकिड़ी अंगूठी बि पंहिंजे लाइ नथो रखे, इहो बि संतनि जी सेवा में लुटाइण थो चाहे, इहो भाव ॾिसी मां प्रकट थी वियुमि। तो भक्त जोर जोर सां खिलण लॻो। भगवान चवंदा खिले छो तो? चयो प्रभु काफ़ी साल पहिरियों मां सत्संग में हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी हुई, हिकिड़े संत जे मुख मां ॿुधियो हुयो कि अगरि भगवान खे राज़ी करणो अथव त संत सेवा में लॻी वञो, भगवान पंहिंजो पाण राज़ी थी तव्हांखे दर्शन ॾींदा। अॼु उहे वचन मूंखे सत्य था नज़र अचनि। मां केवल संतनि जी सेवा कई आहे त त्रिलोकीनाथ मुंहिंजे साम्हूं बीठो आहे। चओ हरे राम। ओ प्रभु परमात्मा मुंहिंजे साम्हूं बीठो आहे, जेको जगत पिता आहे, जगन्नाथ आहे, सभिनीनि जो माई बाप आहे, उहो भगवान अची मूंखे गले सां थो लॻाए। केवल सेवा जी कृपा सां मूंखे तव्हां मिली आयो। उते भगवान एॾो राजी थिया, भगवान एॾा वरदान ॾिना। भक्त हरपाल खे चयो भाई तुंहिंजो खजानो कॾहिं न खुटंदो, तुंहिंजे दर ते रोज सेवाऊं हलंदी, हज़ारे संत भक्त महात्मा अची तो वटि तृप्त थी वेंदा, कॾहिं तुंहिंजो खजानो ख़ाली न थींदो। भगवान एॾा वरदान ॾिना। चओ हरे राम। एड़ा भगवान आहिनि भाई। ओ भक्त खे पाण ई संभालींदा आहिनि, पाण ई रक्षा कंदा आहिनि। चओ हरे राम। चओ न भाई जय श्री कृष्ण, सतनाम साखी। साईं घणे बजे ताणी समय आहे? 8:30 ताणी। अरे वाह, बोनस मिलियो आहे भाई लगे तो। चओ जय झूलेलाल, जय श्री कृष्ण, सतनाम साखी। भाई हथ मथे करे चो राधे 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 राधे। मेरे प्रभु जगन्नाथ जगन्नाथ हे जगन्नाथ जगन्नाथ चकानैन आह चकानैन नीलाचल वारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे बोलो, कौन संभाले। आहा तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। अरे मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले। प्यारे मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले, मेरी ये नैया है अब तो तेरे हवाले। ओ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। आहा प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले। सभी मिली करे प्रेम से आवाज दो। मेरे प्रभु जगन्नाथ जगन्नाथ हे जगन्नाथ चकानैन आह चकानैन नीलाचल वारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन जय हो तारिणी संभाले। सेवा। अरे तुम्हें छोड़ जाऊं अब किसके दुआरे, तुम्हें छोड़ जाऊं अब मैं किसके दुआरे। ओ प्यारे तुम्हें छोड़ जाऊं मैं किसके दुआरे, तुम्हें छोड़ जाऊं अब मैं किसके दुआरे। ओ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे तू न संभाले तो हमें कौन संभाले।
चलवारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। ओहो प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। हाँ प्यारे, तू न संभाले तो हमें कौन संभाले। बोलो जगन्नाथ महाप्रभु की जय। वाह भाई वाह, चलो जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। वाह भाई वाह, अद्भुत आनंद आ भाई तव्हांजे कोल्हापुर में तो खूब आनंद आ। ये संतन जी नगरी आ भाई, है ना असांजा राम नगरी। वाह, नाम नगरी। हाँ बढ़िया बढ़िया, वॾी कृपा है। अॼु असां वेठासीं त दादा जन ॿुधाइनि पिया कि भाई ये संतन जी वॾी कृपा है कि इन नगर में, इन शहर में हर ॾींहुं, हर हफ़्ते, हर महीने कोई न कंहिं संत जो अचवञ लॻल पियो आहे भाई। चओ हरे राम। तव्हांखे ॿुधायूं, इंसान भाग्यशाली कंहिंखे सम्झंदो आहे जंहिं वटि धन आहे, जंहिं वटि पंहिंजो मकान आहे, जंहिं वटि पंहिंजो दुकान आहे, जंहिं वटि पुट पोटा आहिनि, मिटी माइटियूं थी वई आहिनि, परिवार में सुख शांति आहे, उनखे माण्हू भाग्यशाली सम्झंदो आहे। पर न अगरि कंहिं संत खां पुछो त जवाब इहो मिलंदो कि भाग्यशाली उहो आहे जंहिंजे जीवन में संत आहिनि। भागन वारो उहो आहे जंहिंजे जीवन में भक्ति आहे। भाग्यशाली उहो आहे जंहिंजे जीवन में नाम आहे, जंहिंजे जीवन में सत्संग आहे भाई, उहो भागन वारो आहे। चओ हरे राम। तव्हांखे ख़बर आहे सत्संग थींदो छो आहे? सत्संग मनोरंजन जी जगह न अथव भाई। ये तो हलो ठीकु आहे, अॼुकल्ह हसी मजाक ऐं सभु इन जे लाइ थींदो आहे ताकि असांजो मन लॻियल हुजे, असां हेॾे होॾे न भटकूं, सत्संग में वेहूं, ध्यानु ॾियूं त थोरो घणो विच में ठीकु आहे भाई, भजन बि हलंदो आहे, थोरो घणो हसी मजाक बि हलंदी आहे। पर एक्चुअल सत्संग थींदो छो आहे? असांजो हृदय परिवर्तन थिए। सत्संग में बैठना काफी नहीं है, कोल्हापुर वालों ध्यान से सुनना। सत्संग में बैठना काफी नहीं है, सत्संग को अपने अंदर बिठाना पड़ेगा। सत्संग के विहारणो पवंदो, यानी जेके तव्हां वचन ॿुधी वेंदो संतन महात्माउनि जा, भक्तनि जा, उन्हनि मां हिकिड़ो वचन अमल भी करणो पवंदो भाई। परिवर्तन जरूरी आहे। चओ राम। ॾिसो हर हिक जे जीवन में परिवर्तन ईंदो आहे। अॼु खां 5 साल पहिरियों तव्हां छा हुयो, अॼु छा आहियो, परिवर्तन आहे कि न? पर ख़बर तव्हांखे हूंदी कि उहो परिवर्तन सुठो आहे कि ख़राब आहे। मां तव्हांखे हिकिड़ी नंढी सी स्टोरी ॿुधायां कि असांखे मोकिली ॾाढो पहिरियों, ॾाढी सुंदर लॻी भाई, तव्हांखे ॿुधायूं था, थी थो सघे तव्हां ॿुधी हुजे। हिकिड़े नगर में, हिकिड़े गांव में हिकिड़ो कलाकार रहंदो जेको चित्र ठाहींदो, पेंटिंग ठाहींदो, ॾाढी सुंदर उनमें कला हुई, ॾाढी सुंदर पेंटिंग ठाहींदो। त नगर में जेको मंदिर हुयो भगवान राधा कृष्ण जो, उतां जा जेके संत हुया उन्हनि सॾु कयो उन बालक खे, 20 साले जो नौजवान बालक, चए पुट मां ॿुधियो आहे तुंहिंजे हथनि में कला आहे, तूं ॾाढो सुंदर चित्र ठाहींदो आहे, त असांजे मंदिर लाइ कोई चित्र ठाहींदे? चयो हा साईं, तव्हां जेको चओ मां ठाहींदुमि। त संतन चयो पुट हिकु कमु कर, कृष्ण भगवान जो मंदिर आहे त कृष्ण भगवान जो ही कोई बढ़िया सुंदर चित्र ठाहे। चयो ठीकु आहे साईं, मां हिकिड़ो चित्र तो ठाहियां जंहिंमें भगवान कृष्ण कंस खे मारनि था पिया, यानी उनजो उद्धार था कनि, उनखे तारिनि था, अहिड़ो मां चित्र ठाहियां थो। संतन चयो ठीकु आहे, बढ़िया आहे। उन कलाकार चयो पर मुंहिंजो हिकिड़ो स्वभाव आहे साईं, मां जंहिंजो बि चित्र ठाहींदो आहियां न, ओड़ो कोई न कोई स्वभाव वारो माण्हू मूंखे साम्हूं खपे। मतलब कृष्ण भगवान जहिड़ो ॿियो कोई थोड़ी आहे। चई हा भगवान जहिड़ो त ॿियो कोई कोन्हे, पर कोई अहिड़ो नंढो बालक मिली वञे जंहिंजा घुंघरालू घुंघरालू वार हुजनि, थोड़ो गोल मटोल बालक हुजे, मुस्कुराए त उनजी मुस्कुराहट ॾाढी सुंदर हुजे, चंचल नटखट बालक हुजे, उहो अगरि मुंहिंजे साम्हूं वेहे, मां उनखे ॾिसां त मां उहो चित्र ठाहे वठंदुमि। त संतन चयो ठीकु आहे भाई, हे नगर तुंहिंजो आहे, ॻोल्हे आ। ॻोल्हण वियो, 2-4 ॿार 8-10 ॿार खेॾनि पिया, उन्हनि मां हिकिड़ो बालक उनखे नज़र अची वियो।
जेको नटखट हुयो, चंचल स्वभाव जो हुयो, गोल मटोल हुयो, घुंघरालू घुंघरालू उन जा वार हुया, उनखे पकड़े आयो विहारिंग ऐं उनखे ॾिसी करे चित्र ठाहिण लॻो। चओ जय श्री कृष्ण। समझो था भाई? पोइ हिते आवाज बराबर आ? हाँ, चओ जय श्री कृष्ण। उन ॾिसी करे चित्र ठाहिण शुरू कयो। 2 कलाक लॻा, 3 कलाक, 4 कलाक लॻाए करे उन ॾाढो जबरदस्त भगवान कृष्ण जो चित्र ठाहे वरितो। जेॾी महिल संतन ॾिठो त ॾाढी तारीफ़ थी, चई कमाल आहे भाई, छा त तूं सुंदर चित्र ठाहियो आहे, ॾाढो बढ़िया, ॾाढी शाबाशी ॾिनी। हाणे कंस ठाहिणो आहे? चओ हरे राम। हाणे कंस ठाहिणो आहे। चई साईं मां सुभाणे अचां, मूंखे थोड़ो जरूरी कमु आहे। चओ जय श्री कृष्ण। ठीकु आहे पुट, सुभाणे ठाहिजां। हाणे सुभाणे जरूरी कम सां ॿाहिरि वियो, वरी उतो कमु वधी वियो, वरी उतो कमु वधी वियो, ईअं कंदे 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 ॿिए शहर वञण लॻो। हाणे त ॾाढो वॾो आर्टिस्ट ठही वियो, उहो पेंटिंग ठाहिण लॻो। साल गुज़री वियो, विदेश वञी करे प्रोग्राम करण लॻो पंहिंजी कला जा, ऐं उहो पेंटिंग अधूरी रहिजी वई। चओ हरे राम। घुमंदो रहियो, हेॾे वियो, कॾहिं होॾे वियो, ईअं कंदे 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 उनखे 12 साल थी विया। घणा साल? 12 साल। पर हिकु ॾींहुं अचानक राति जो यादि आयो, अरे मां एॾी कामयाबी पाती आहे, पैसो बि मिली वियो, नालो बि थी वियो, पर हिकिड़ो कमु अधूरो रहिजी वियो आहे। कहिड़ो? मंदिर में चित्र अधूरो रहिजी वियो आहे, पेंटिंग अधूरी रहिजी वई आहे। सभु कम छॾे 12 साल पोइ वापसि पंहिंजे गांव आयो। मंदिर में अची संतन खे प्रणाम कई। चई बाबा मूंखे सुञाणो था? चई पुट तोखे कीअं न सुञाणींदुमि, हाणे त तुंहिंजो ॾाढो नालो थी वियो आहे, देश विदेश घुमण लॻो आहे तूं। चई बसि तव्हांजी कृपा आहे, मूंखे माफ़ कजो, मां पंहिंजो कमु अधूरो छॾे वियुमि। छा पेंटिंग अञा पई आहे? चई जीअं तूं छॾे वई उअं ई पई आहे। त साईं मां अॼु पूरी कयां? हा हा पूरी कर, बिल्कुलु पूरी कर भाई। चई पर उहो ई शर्त उहो ई आहे। हाणे छा ठाहिणो आहे? जोर सां चओ। कंस। त उन जहिड़ो माण्हू खपे मूंखे साम्हूं। उन जहिड़ो माण्हू मतिलब चई जंहिंखे ॾिसी थोड़ो भउ थिए, जेको ख़तरनाक लॻे, जंहिंजो कद काठी जेकी आहे उहा ॾाढी ऊंची चौड़ी हुजे, वॾा वॾा वार हुजनि, जंहिंखे ॾिसी भउ थिए। त संत खिली करे चवण लॻा, भाई गांव तुंहिंजो आहे, ॻोल्हे वठ। गांव में ॻोल्हण लॻो पर कोई अहिड़ो माण्हू नज़र न आयो उनखे। चई साईं गांव में त अहिड़ो कोई माण्हू नथो नज़र अचे जंहिंखे ॾिसी मां कंस ठाहे सघां। चओ हरे राम। कीअं कजे? त संतन चयो हिकु कमु था कयूं भाई, बगल में जेल अथई, तव्हां वटि आहे हिते? चओ हरे राम। बगल में जेल आहे भाई, कोई मथां कैदी अहिड़ो तोखे नज़र अची वञे, खूंखार, डरावनो, भयानक, जंहिंखे ॾिसी तूं कंस ठाहे सघे, त जेलर असांजे पहचान जो आहे, तोखे अलाउड कंदो ऐं तूं ठाहे वठजां। चयो ठीकु आहे साईं हलो। विया। हिकिड़ो कैदी नज़र आयो, जंहिंखे ॾिसी थोड़ो भउ थियो। कद ॾाढो ऊंचो, चेहरे ते निशान चाकूअ जा, ऐं ॾाढो भयंकर पियो लॻे, लंबा लंबा वार हुया। उन कलाकार चयो साईं हे ठीकु आहे, हिनखे ॾिसी करे, हिनखे विहारियो हिते, हिनखे ॾिसी करे मां पेंटिंग पूरी करे वठंदुमि। जेलर सां ॻाल्हायो, हुनखे विहारियो, ऐं हुन कलाकार पेंटिंग ठाहिण शुरू कई। 2 कलाक, 3 कलाक, 4 कलाक लॻा, ॿई पेंटिंग मिलाई। हिकु पासे भगवान कृष्ण, हिकु पासे कंस। जेॾी महिल उहो पूरी थी, उहो चित्र पूरो थियो, त सभु ॾिसी हैरान, सभिनीनि ताड़ियूं हलायूं। ॾाढो सुंदर उहो चित्र ठाहियो, ॾाढी सुंदर पेंटिंग। संतन त मथे ते हथु रखियो, चयो वाह पुट, भले तूं 12 साल पोइ ठाही आहे, पर ॾाढी लाजवाब ठाही आहे, ॾाढो बढ़िया, ॾाढो बढ़िया। जंहिं जंहिं उहो पेंटिंग ॾिठी, सभिनीनि तारीफ़ कई, सभु ख़ुशि थियण लॻा, कंधे ते खणी छॾियो उन कलाकारनि खे, ऐं जोरदार ताड़ियूं वॼायूं। चओ हरे राम। सभु ख़ुशि हुया, हिकिड़ो रोए पियो। केरु? भैया उहो कंस थोड़ी हो, तव्हां जबरदस्ती उन कंस था ठाहे। जंहिंखे ॾिसी उन कंस ठाहियो, उहो रोए पियो। त उहो संत उन वटि विया, चयो प्यारा सभु ख़ुशि आहिनि, तूं रोए तो छो भला? इन लाइ तो रोए कि हिन तोखे ॾिसी कंस ठाहियो? चयो न न साईं, इन लाइ नथो रोवां। त पोइ छाजे लाइ तो रोए? रोई करे चवण लॻो साईं मां इन लाइ तो रोवां कि अॼु मुंहिंजे अंदरि हिनखे छा नज़र आयो आहे? जोर सां चओ, जोर सां भाई। कंस नज़र आयो आहे। मां इन लाइ तो रोवां कि अॼु खां ठीक 12 साल पहिरियों मुंहिंजे अंदरि हिनखे कृष्ण बि नज़र आयो। उहो बालक मां ई हुयुमि, जेको ॿाहिरि तव्हांजे मंदिर जे खेॾे पियो, जंहिंखे हे पकड़े आयो 12 साल पहिरियों।
मुखे विहारे इन कृष्ण जो चित्र ठायो। चओ हरे राम। समझो भाई, तॾहिं मां रोआं थो कि मुंहिंजे अंदरि 12 साल पहिरियों इनखे छा नज़र आयो? कृष्ण। पर मां अहिड़ा कर्म कया, मां पंहिंजो अहिड़ो स्वभाव, मुंहिंजे अंदरि बदलाव त आयो पर अहिड़ो ख़राबु बदलाव आयो कि 12 साल पोइ मुंहिंजे ई अंदरि हिनखे कंस थो नज़र अचे। चओ जय श्री कृष्ण। बदलाव तो सभिनीनि जे अंदरि ईंदो आहे भाई, तव्हांजे मुंहिंजे सभिनीनि जे अंदरि, पर जांच पाण खे करणी आहे कि उहो बदलाव सुठो आहे कि ख़राबु। चओ हरे राम। उहो पाण खे जांच करणी आहे। तॾहिं तव्हांखे चऊं था भैया जेके संतनि सां गॾु हूंदा आहिनि, संतनि जे संग में हूंदा आहिनि, उन्हनि जो जीवन सुरक्षित थी वेंदो आहे। संतन कबीर साहब जी ॻायो आहे, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी। छो चयो आहे? अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। बिगड़ियल बणिजी वेंदी आहे अगर कोई संतन भक्तन जो संग करे त, सत्संग करे त भाई। चओ हरे राम। अचो हिकिड़ो सुंदर भजन ॻायूं भाई, वरी समय के भी मान ॾियणो आहे। एफ शार्प मेजर। चओ जय श्री कृष्ण। हिन भजन में तव्हांखे पूरो पूरो साथ ॾियणो आहे भाई असांजो, है न। ॾाढो सुंदर प्रसिद्ध भजन अथव। मुझे ला दो भजन वाली वो ही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला। केड़ी माला? जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, ओ जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए। ताड़ियों प्रेम सा। मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही गाओ, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वो ही माला। ओ जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, ओ जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए गाओ, मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला। जय हो। ताड़ियुनि जी सेवा भाई हथ मथे करे भाई प्रेम सां। जो माला यशोदा ने फेरी, जो माला यशोदा ने फेरी, ओ जो माला यशोदा ने फेरी, जो माला यशोदा ने फेरी, हाँ देखो लीला दिखा गए नंद लाला, देखो लीला दिखा गए नंद लाला, हाँ देखो लीला दिखा गए नंद लाला, देखो लीला दिखा गए नंद लाला, हाँ मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, ओ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला। ओ जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, ओ जाके रटने से मिल जाए नंद लाला, जाके रटने से मिल जाए नंद लाला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वही माला, मुझे ला दो भजन वाली। जय हो। बोलो सतगुरुदेव भगवान की जय हो।
माला गौरा ने फेरी, जो माला गौरा ने फेरी, हाँ जो माला गौरा ने फेरी, जो माला गौरा ने फेरी। गौरा यानी माता पार्वती, जो माला गौरा ने फेरी, जो माला गौरा ने तो फिर फेरी। उससे मिल गया वो डमरू वाला, उसे मिल गया वो डमरू वाला, हाँ उसे मिल गया वो डमरू वाला, उसे डमरू वाला। हाँ हे करे था ॾेखारियो डमरू कीअं हलंदो आहे डमरू भाई, हाँ तव्हां कयो न हे हलाईंदो डमरू, हे हलाईंदो तव्हां करे ॾेखारियो। हाँ उससे मिल गया वो डमरू वाला, उसे तव्हां भी कयो, उसे मिल गया वो डमरू वाला, उसे कयो न भाई। ओ हिकड़ी अम्मा हीअं ई थी करे, हीअं कहिड़ो डमरू हलंदो भाई ॿिनि रतनि सां, कमाल आहे, तव्हां कोल्हापुर वारा कमाल था कयो भाई, हलायो हलायो वाह। हाँ उससे मिल गया वो डमरू वाला, उसे मिल गया वो डमरू वाला। तव्हां अॻियां वारा हलायो था, पोइ तव्हां वारा नथा हलाइनि, ॿ चार ॼणा हलाइनि था, न हलाईंदो 4 ॾींहं कम वारी माई न ईंदो, पोइ असांखे न चइजो भाई। हा छो जो भगवान जो भव हुजे न हुजे, कम वारी जो तो जरूर हूंदो आहे, तंहिंखां हलाए वठो। हाँ उससे मिल गया वो डमरू वाला, उसे मिल गया वो डमरू वाला। ॾिसो हाणे हथ वधीक मथे थिया, यानी कम वारी जो भव आहे। हाँ दादा चवनि था 8 ॾींहं न ईंदो कम वारी माई, दादा मां चवंदुमि त निकिरण ई कोन ॾींदा हितो, हिते ई पकड़े न विहारनि। गायो मुझे ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो ला दो, मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वही माला, हाँ मुझे ला दो भजन वाली वो ही माला, मुझे ला दो भजन वाली वही मिली करे माला। हे करके इशारों बुलाए गई रे, करके इशारों बुलाए गई रे, हाँ करके इशारों बुलाए गई रे, करके इशारों बुलाए गई। कौन वाह वाह राधा गोरी, वर एक बार बरसाने की छोरी, राधा गोरी गोरी, आहा करके इशारों बुलाए गई रे, करके इशारों बुलाए गई रे, हाँ करके इशारों बुलाए गई रे, करके इशारों बुलाए गई। हो बरसाने की छोरी, हे राधा गोरी गोरी, आहा बरसाने की छोरी, राधा गोरी गोरी, ओ मीठे रस से भरियोरी राधा रानी लागे, महारानी लागे, मने खारो खारो जमुना जीनो पानी लागे, मीठे रस से भरियोरी राधा रानी लागे, महारानी लागे, मने खारो खारो यमुना जीनो पानी लागे, ओ मीठे रस से भरियोरी राधा रानी लागे, महारानी लागे, मने खारो खारो जमुना जीनो पानी लागे, मने खारो खारो जमुना जीरो पानी लागे। ओ मेरी लगी शाम संग प्रीत, ये दुनिया क्या जाने, मेरी लगी भैया ढोलक बढ़ाओ ढोलक, ये दुनिया क्या जाने। आहा ओ भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लगो, भेनर मुंहिंजो प्रेम लॻो, भेनर मुंहिंजो प्रेम लगो। आहा मुरलीअ वारे मोहन सां, मुरलीअ वारे मोहन सा, आहा कल्लाधारी कृष्ण सां, कल्लाधारी कृष्ण सा, आहा कल्लाधारी कृष्ण सां, कलाधारी कृष्ण सा,
मुंहिंजो प्रेम लॻो भेनर मुंहिंजो ओ मुरलीअ वारे मोहन सां मुरलीअ वारे ओ मुरलीअ वारे मोहन सां मुरलीअ वारे ओ कलाधारी कृष्ण सां आह कलाधारी कृष्ण सां ओ वृंदावन मौज मचे वृंदावन मौज मचे आह राधा संग श्याम नचे राधा संग श्याम नचे आह कोल्हापुर मौज मचे कोल्हापुर मौज मचे आह राधा संग श्याम नचे राधा संग श्याम नचे ओ संगत संग साईं नचे संगत संग साई नचे ओह करे छम छम शेरन सा करे छम छम शेरन सा आह करे छम छम शेरन सा करे छम छम हाय कलाधारी कृष्ण सा कलाधारी कृष्ण सा आह कलाधारी कृष्ण सा कलाधारी कृष्ण सा ओ मैं तो चली शाम की गली मुझे कोई रोके ना मैं तो चली शाम की गली मुझे कोई रोके ना आह रोके ना कोई टोके ना रोके ना कोई टोके ना आह रोके ना कोई टोके ना रोके ना कोई टोके ना ओ मैं तो चली शाम की गली मुझे कोई रोके ना मैं तो चली श्याम संगली मुझे कोई रोके ना तव्हां न नचंदा आहियो छा हाँ अरे उथी बीहो न भाई सभई उथी बीहो कोशिश कयो जेके जेके नचण अचे सदा नचो नथो नचण अचे अगर मुंह वांगुर त घट में घट ताड़ियूं त हलायो हा न हा ओ जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे तो साईं जो दीवानो नची त ॾेखारे ओ जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए जेको तो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए जेको नथो नची सघे उहो ताड़ियूं त हलाए जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको साईं जो दीवानो आहे नची त ॾेखारे ओ जेको बाबल जो दीवानो आहे नची त ॾेखारे जेको बाबल जो दीवानो आहे उहो जय हो जय हो ओ असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे असां पंहिंजो यार चूंडे खयो ओहो असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे असां पंहिंजो यार चूंडे खयो लखन में दिलदार चूंडे खयो आहे लखन में दिलदार चूंडे खयो ओ लखन में दिलदार चूंडे खयो आहे लखन में दिलदार चूंडे खयो स्वामी देव प्रकाश चूंडे खयो आहे स्वामी देव प्रकाश चूंडे हा ओ असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे असां पंहिंजो यार हा असां पंहिंजो यार चूंडे खयो आहे असां पंहिंजो यार मिली करे आहा जीअं हलाए तीअं बाबा जीअं हलाए तीअं बाबा 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 जीअं हलाए दिया बाबा जिया हलाए दिया बाबा बाबा आहा राज़िया साईं असांजो राज़िया हा राज़िया साईं असांजो राज़िया आहा प्रेमन जी शान आहे ॾींदो सबके मान आहे प्रेमन जी शान आहे ॾींदो सबके मान आहे ओ प्रेमन जी जान आहे ॾींदो सबके मान आहे प्रेम जी जान आहे ॾींदो सबके मान आहे पोइ असांखे घड़ती छाजी आहे साईं असांजो राज़िया हा राज़िया साईं असांजो राज़िया आहा हा राज़िया
असांजो राज़िया राज़िया साईं असांजो जय हो सुमित भैया जय हो मस मस त मिलिया आयूं मस मस त मिलिया आयूं अच सिकत सजण लायूं अच सिकत सजण लायूं ओ लगा मेला नसीबन जा इहे मेला नसीबन जा ओ लगा मेला नसीबन जा इहे मेला नसीबन जा लगा मेला नसीबन जा लगा मेला नसीबन जा लगा मेला नसीब जय हो माइनर नसीबन जय हो ओ जेके साईं असां आहे प्यार आ खुशहाल उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे ओ जेके साईं कयो माला माल ओ जेके साईं कयो माला माल ओ जेको रहे सदा खुशहाल जेको रहे सदा उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे उहो हथ मथे करे आ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी एड़ी अथई विच सीर ते ओ पल्लो पाया थी मां ज़िंद पीर ते पल्लो पाया थी मां ज़िंद पीर गायो आहा छो कयां परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार बाबल वेठो आ छो कयां परवाह सतगुरु वेठो आ पाण भरींदो भंडार बाबल वेठो आ आहा फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत ओहो फकीर जी मोहब्बत खुदा जी मोहब्बत फकीर जी मोहब्बत खुदा जी जय हो मोहब्बत फकीर राजी अल्लाह राजी फकीर राजी अल्लाह राजी आहा फकीर राजी अल्लाह राजी फकीर राजी अल्लाह राजी जय हो ओ चादर में ढक जाए कदमन में रख जाए चादर में ढक जाए कदमन में रख ओ जाए चादर में ढक जाए कदमन में रख जाए चादर में ढक जाए कदमन में रख जाए साईं टेऊं राम मूंखे पंहिंजी चादर में ढक जाए साईं टेऊं राम राम मुख पंहिंजी चादर में ढक जय हो ताड़ियूं ताड़ियूं प्रेम सां जय हो बोलो बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे राधा रमण हरि गोविंद बोलो राधा रमण हरि गोविंद बोलो हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे ओ हरे राम 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 हरे 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 राम मिली करे प्रेम सां सभई गायो हरे हरे सभई चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 सभई चो लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल
जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा थींदा बेड़ा हा पार जेको चवंदो झूलेलाल तंहिंजा मिली थींदा करे बेड़ा भई चो पार लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 लाल झूलेलाल 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 बोलो राधे राधे श्याम जय राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 श्याम राधे जय राधे राधे श्याम राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे बोलो वृंदावन बिहारी लाल सतगुरुदेव भगवान की जय। आनंद आयो भाई तव्हां सभिनी खे पक्का हा भाई असां हिते ॾाढे पावन पवित्र उत्सव में शामिल थिया आहियूं भाई है न स्वामी शांति प्रकाश महाराजन जे जन्मोत्सव जी तव्हां सभिनीनि खे लख लख करोड़ करोड़ अनंत अनंत वाधायूं जेको असां ॿ ॾींहं वॾी धूमधाम सां प्रेम प्यार सां ॿ न माफ़ कजो शायदि 3 ॾींहं है न वॾी धूमधाम सां कोल्हापुर शहर में मनायो थो वञे भाई त तव्हां सभई हर कार्यक्रम में शामिल थियो सुभाणे बि सुबुह जो भी सत्संग कीर्तन जी भी आहे जानकारी मिलंदी तव्हांखे अॼु जे कीर्तन के असां हिते विराम था ॾियूं असांजे मुखार विंद सां कोई भी अगर गलती थी हुजे त क्षमा कजो दया कजो। पलो पाईंदा संत वेही रहो 2 मिंट सिर्फ़ु श्रवण कयो। सुबुह जो सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जो मनवा चित ॾींहुं जेको आहे सुबुह जो बराबरि हिते ई प्रोग्राम थींदो हिते ई सत्संग थींदो वरी शाम जो 6 खां 8 ताईं जीअं प्रोग्राम आहे सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन जो जन्म उत्सव वॾे धूमधाम सां मल्हाईंदासीं उहो प्रोग्राम बि हिते ई राधा कृष्ण लान में रखियलु आहे। 2 मिंट हाणे राजेंद्र महाराज जी हिकिड़ी क्लिप आहे प्रेम सां श्रवण कयो ॾिसो कीअं राजेंद्र महाराज जन बि गौ माता लाइ केॾो असांखे आग्रह था कनि पिया त भई गौ कोस बंदि थियणु खपे भाई बंदि थियणु खपे न बाबा ऐं केॾो प्रयास कयल आहे ऐं संत महात्मा हर संत महात्मा इहो प्रयास करे पर ख़ासि करे राजेंद्र महाराज वीचारा ॾाढा इन लाइ चई रहिया आहिनि भई तव्हां ज़रूरु ज़रूरु सहकार कयो हिन में त सुबुह जो जेको सत्संग 8 खां 10 ताईं हिते मनवा चितीअ जो शाम जो बि हिते ई ऐं परीहं आर्तवार ॾींहुं सुबुह जो बराबरि 8 खां 10 ताईं वरी हिते ई प्रोग्राम थींदो संत अनंत प्रकाश पूना वारा ईंदा सुभाणे साईं कृष्णदास जेके आहिनि उन्हनि जो ई सत्संग आहे चकरभाटा जा संत आहिनि प्रेम सां सिक सां हिकु नींड ते शेवा करण लाइ असांखे हाज़ुर थिया आहिनि उन्हनि जे लाइ सभई हिकु त ज़ोरदार ताड़ी वॼायो। प्रोग्राम जेतोणीक ॿाहिरि पर ॿुधायूं सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराज जो जन्म उत्सव आहे बाबा प्रेम नगरीअ में वञिणो आहे त वीचारनि प्रेम सां असांजी स्वीकार कई वेनती स्वीकार कई अची असांखे दर्शन ॾिनो त सुभाणे बि हिननि जो सुबुह जो ऐं शाम जो सत्संग हिते आहे प्रेम सां तव्हांखे भक्तमाल जूं तव्हांखे कथाऊं ॿुधाए रहिया आहिनि प्रेम सां ऐं आर्तवार ॾींहुं संत अनंत प्रकाश जेको आहे उन्हनि जो सत्संग सुबुह जो ऐं शाम जो प्रेम प्रकाश ग्रंथ के भोग भी पवंदो आर्तवार ॾींहुं उन खां पोइ वर्सी उत्सव जो पलव पाए करे साईं सतगुरु गुरु महाराजन पलव पाए करे सॼे प्रोग्राम में विश्राम कंदा ऐं ख़ासि असां रक्तदान जो जेको रखियो आहे सतगुरु स्वामी शांति प्रकाश महाराजन जे जन्म उत्सव में रक्तदान आर्तवार ॾींहुं बराबरि सुबुह जो 9 खां 5 ताईं प्रेम प्रकाश मंदिर में थींदो जंहिंखे बि रक्तदान करणो हुजे अची करे उते रक्तदान कयो डॉक्टर जे सलाह सां ई गुरु महाराजन चवनि था डॉक्टर तव्हांखे जीअं सलाह ॾे तीअं उहो कमु कयो डॉक्टर जेकॾहिं सलाह ॾियनि था रक्तदान कयो त कयो जेकॾहिं काई तकलीफ़ आहे त न कयो त उहो ध्यानु कजो। हाणे राजेंद्र महाराज जो सिर्फ़ु हिकु 2 मिंट जो क्लिप आहे उन खां पोइ संत पलव पाईंदा प्रेम सां। हम तो बहुत विनम्रता से निवेदन